हलाड़े मां साहिल माजिद अली जी रिपोर्ट मुताबिक SHO मोहब्बत देरो जतोई नसरुल्लाह जामरी पारा सहाफ़ी कश्मीर गिरमानी सां बदइख़लाक़ी ऐं धमकियुनि वारे अमल ख़िलाफ़ नौशहरो फेरोज़ सहाफ़ी एहतजाज यूनिट हलाए पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सहाफ़ी सैयद जानी शाह, सहाफ़ी अब्दुल रज़ाक लाशारी, सहाफ़ी इक़बाल गादी, कश्मीर गिरमानी, नादिर लाशारी, सैयद आफ़ताब शाह, सैयद ज़ीशान शाह ऐं असगर हुलियो चयो त बदमस्त SHO नसरुल्लाह जामरी हिकु बदइख़लाक़ माण्हू आहे, शरीफ़ शहरियुनि खे तंग कंदो आहे। सहाफ़ी कश्मीर गिरमानी खे रोके मोटरसाइकिल जे काग़ज़नि बहाने बदइख़लाक़ी करे रहियो हो, जॾहिं सहाफ़ी वटि गाॾी जा काग़ज़ बि पूरा हुआ, पर बदमस्त SHO सहाफ़ी समेत शहरियुनि सां बदतमीज़ी करे रहियो हो। हिननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशहरो फेरोज़ खां मुतालबो कंदे चयो त नाअहल SHO नसरुल्लाह जामरी खे हटाए सहाफ़ियुनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत सख़्त एहतजाज कयो वेंदो।